नाज़रीन ख़बर ॾींदा हलूं। बारडह में सदरदीन सोलंकी पारां पीपी डोकरीअ जे अॻवान सैयद मंसूर अली बुखारीअ जे मान में सोलंकी हाउस ते चांहि पार्टी कई वई, जंहिंमें शहर जे पीपी अॻवाननि तोड़े वर्कर हाजी इमदाद हुसैन सियाल, गुलामला चांडियो, ख़ालिद हुसैन चन्ना, सजाद हुसैन पंवर, मोहम्मद इसाक दमड़ी, रोशन अली बलेदी, अब्दुल समी पंवर, सुल्तान अहमद नूनारी, दोस्त मोहम्मद पंवर, अलहयार चांडियो, हाजी जुम्मन नूनारी ऐं वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सैयद मंसूर अली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपी हिकु ग़रीब दोस्त पार्टी आहे। उहो ई सबबु आहे जो हर ग़रीब चांहि जे बहाने बि पीपी अॻवाननि सां गॾु वेही पंहिंजा ॾुख सूर वंडींदो आहे। हिन चयो त पीपीअ में 27 फरवरी ते कराची खां इस्लामाबाद ताईं लॉन्ग मार्च करे रही आहे, जंहिंमें मुल्क जो अवाम लखनि जी तइदाद में गॾु थी वफ़ाक़ी हुकूमत खां बेज़ारी जो ऐलान कंदो। हिन चयो त पीपी हुकूमत हमेशह मुल्की अवाम खे रोज़गार मुहैया कयो आहे। न्याज़ी सरकार पंहिंजा ॾोह लिकाइण ते सोशल मीडिया ते बंदिश हणी छॾी आहे, पर असां न्याज़ी सरकार खे उहो ॿुधाइण था चाहियूं त अहिड़ी बंदिश सां हू पंहिंजा ॾोह लिकाए नथो सघे, न ई हू बूटे जे शैदान मां पंहिंजी जिंद आजी थो कराए सघे। हिन चयो त न्याज़ी सरकार जेतिरो कर्ज़ हिन 3 सालनि में खयो आहे, एतिरो कर्ज़ पाकिस्तान जी कंहिं बि सरकार मुल्क जे पूरी ॼमार में न खयो आहे। हिन चयो त न्याज़ी सरकार मां जिंद छॾाइण लाइ पीपी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी क़ियादत में 27 फरवरी ते कराची खां इस्लामाबाद ताईं लॉन्ग मार्च कयो पियो वञे, जंहिंमें शिरकत करणु असां सभिनी ते फ़र्ज़ थो बणिजे त हिन ठोगी सरकार मां जिंद आजी कराए सघिजे। रिपोर्ट मेहरान चांडियो, अमल न्यूज़, बारडह।